नाज़रीन, नंगर पार्कर वेझो शादीशुदा औरत जो घर में फाओ खाधल लाश मिलियो है। इन हवाले से असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि उस्मान जान खास खेली। जी उस्मान, छा तफ़सील आहे? हाँ जी बिल्कुल। नंगर पार्कर तालके में आपघात वाक़िअनि जो सिलसिलो रुकी ना सघियो। नंगर पार्कर भरिसां शादीशुदा नौजवान नारी जो घर अंदर मुबैना तौर फाओ खाधल लाश हथायो। कोट बांडो में 19 वरनि जी शादीशुदा कविता ज़ाल आसन कोले मुबैना तौर घर अंदर कखाए चवरे में रसो बदले ज़िंदगी जो अंत करे छॾियो। पुलिस मौजूद वारसनि जे ॾिनल बयान मुताबिक़ नारी खे संदसि मुड़ुसु कंहिं बनी ते वठी वञण लाइ चयो, पर नारी कविता इनकार करे छॾियो। उन खां पोइ नारी घर अंदर चवरे में रसो बधे ज़िंदगी जो अंत आणे इतला ते पुलिस आहे वो वाक़िए हंध पे थी लाश आहे वो तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई ऐं पोस्टमार्टम जे लाइ तालका अस्पताल नंगर पार्कर मुंतक़िल करे छॾियो आहे। जॾहिं पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जो हर पहलू खां जांच जारी आहे। शुरूआती तौर मामले खे मुबैना ख़ुदकशी तौर ॾिठो थो वञे। वधीक पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बैदि इंक्वायरी कई वेंदी। जी उस्मान, मेहरबानी जी।